टंडो जान मोहम्मद में बरसात सां मौसम खुशगवार, आसमानी बिजली चोॾहनि उठनि जो जानियूं गिड़काए वई। रिपोर्ट करे रहियो आहे असांजो नुमाइंदो गुलाब खासकेली। टंडो जान मोहम्मद ऐं भरपासे वारे इलाइक़नि में मॉनसून जी पहिरीं बरसाति पवण सां शदीद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। थधड़ी हवा ऐं वसकारे सबबि मौसम खुशगवार बणिजी वियो। शहरनि जे चहिरे ते साह पचाइण वारी गर्मी मां जान छॾाइण जी ख़ुशी निमाया हुई। कुदरती सूंहं सां भरियो हिन खुशगवार मौसम में अफ़सोसनाक मंज़र तॾहिं साम्हूं आयो जॾहिं रेबारी बिरादरी जा 14 उठ आसमानी बिजली जे करे फौत थी विया। उठ खुलियल मैदान में बीठल हुआ जिते ओचितो आसमान मां बिजली किरी पई। मालिकनि मुताबिक़ उहे उठ संदन वाहिद रोज़गार जो ज़रियो हुआ। हिन पासे तेज़ हवाउनि सबबि केतिरनि इलाइक़नि में बिजली जा पोल पिणु किरी पिया आहिनि, जंहिंजे नतीजे में केतिरनि ई वसंदनि में बिजली जी फिराइमी मुअतल थी वई। शहरनि जो चवणु आहे त बिजली जी बंदिश सबबि रोज़मर्रा ज़िंदगी मुतासिर थी रही आहे। मक़ामी राहवातिन ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त आसमानी आफ़त सबबि मुतासिर थियल माण्हुनि खे फौरी माली इमदाद फ़राहिम कई वञे, जॾहिं त बिजली जी बहाली लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खंया वञनि। गुलाब खासकेली, टंडो जान मोहम्मद, सोशल मीडिया सेंटर, सिंध।